मोज़िज़ व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। पंहिंजे हिन मुख़्तसर प्रोग्राम जा ॿ हिस्सा आहिनि। सभ खां पहिरियां पाण ॻाल्हि कयूं था कराची में ग्रीन पाकिस्तान प्रोग्राम खे पीपल्स पार्टी जे चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ख़िताब कंदे 10,000 वण लॻाइण जो ऐलान कयो ऐं उन खां वॾो ऐलान मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मार्च में PTI सरकार जे ख़िलाफ़ तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। महांगाई जे ख़िलाफ़ु ऐलान कयो आहे ऐं उन महांगाई इहा हक़ीक़त आहे त मौजूदा हुकूमत में महांगाई तमामु वधी वई आहे। इवन एसी ताईं जो रिश्वत बि महांगी थी वई आहे। पीपल्स पार्टी जे दौर में ओवरऑल महांगाई कुझु घटि हुई ऐं रिश्वत जी महांगाई बि घटि हुई। मुस्लिम लीग नून जे दौर में बि रिश्वत जी महांगाई तमामु घटि हुई, पर हिन वक़्तु PTI सरकार में रिश्वत चोट ते चढ़ियल आहे। अहिड़े क़िस्म जो ज़िक्र ख़ुदि PTI सरकार जा नुमाइंदा बि कंदा रहिया आहिनि, इत्तादी त वधीक कंदा रहिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब 10,000 वण लॻाइण जो ऐलान कयो आहे, जेको तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे। सिंध जे अंदरि क्लाइमेट चेंज जेको आहे उन हिकिड़ी वॾी हिकिड़ी बेचैनी पैदा करे छॾी आहे। वण लॻणु खपनि, पर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे इहा बि ख़बर हुजणु खपे त सिंध में जेके वण वढिजी रहिया आहिनि, गैर क़ानूनी तौर ते वढिजी रहिया आहिनि, सामूंडी पट्टीअ में वण वढिजी रहिया आहिनि, वाहन शाखुनि ते वण वढिजी रहिया आहिनि, उहे पीपल्स पार्टी जा नुमाइंदा उन में मुलवस रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जे MNAs ऐं MPs ते संगीन इल्ज़ाम आहिनि वणनि जी गैर क़ानूनी वाढीअ जा। त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पहिरियां त उहा जेका गैर क़ानूनी वणनि जी वाढी थी रही आहे, सामूंडी पटनि में जेके तमर जा वण जेके रोज़ाना वढिजी रहिया आहिनि, लखें रुपयनि जा वढिजी रहिया आहिनि, उन्हनि खे रोकराए उन में पीपल्स पार्टी जी जेका उते जी क़यादत आहे उहा मुलवस रही आहे। उन जा चिटा सबूत मौजूदु आहिनि। इहा ॻाल्हि मीडिया ते थींदी रही आहे, पर उन्हनि वण वढण जी जेका गैर क़ानूनी जेका वाढी आहे उन में अञा ताईं का बि रोकथाम न थी आहे। त वण लॻणु खपनि ऐं उहे वण सॼी सिंध में लॻणु खपनि। 10,000 छो 10 लख वण लॻणु खपनि, 10 लखनि खां मथे लॻणु खपनि। जो हिन वक़्तु जेका गर्मी अचे पई, उन गर्मीअ में जेका मौसमी तब्दीली ईंदी ऐं उन मौसमी तब्दीलीअ में जेका मौसमी तबाही ईंदी, उनखे आउं सम्झां थो त मुंहुं ॼणु ॾाढो ॾुखियो हूंदो ऐं इहा तहरीक बिल्कुलु हलणु खपे। जेका तहरीक मार्च में बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हलाइण जी ॻाल्हि करे पियो, पर उन में बिलावल भुट्टो ज़रदारी साहब इंतिहाई मायूस बि नज़र आयो। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब आवाम खे इहा मिन्नत समाजात कई आहे त मुंहिंजो साथ ॾियो, मुंहिंजे पार्टी खे मज़बूत कयो त आउं तहरीक हलायां। माना इन मां साबित थियो त पीपल्स पार्टी अफ़रादी क़ुवत जे हवाले सां इंतिहाई कमज़ोर थी चुकी आहे, जंहिंजो इज़हार बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अॼु कयो आहे। ऐं उन खां अलावा तव्हां पंहिंजे MNAs ऐं MPs खे घिंटी ॿधो। हिन वक़्तु जेका बजट तयारु थिए पई, जेका ईंदड़ बजट आहे जून में, उन बजट में हर MNA पंहिंजे तक जे लाइ स्कीमूं ॾींदो आहे, स्कूल इस्पतालूं रोड घिटियूं नालियूं ॾींदो आहे। छा तव्हां पंहिंजे MNA ऐं MPs खे इहा ॻाल्हि बावर कराईंदो त तव्हांजे तकनि जो हाल इंतिहाई बुछड़ो आहे, त उहे के स्कीमूं खणी वञनि। उन करे उन्हनि पंहिंजे MNAs ऐं MPs खे इहा घिंटड़ी ॿधो ऐं उन्हनि खे बार बार इहा घिंटी वॼाए यादि ॾियारायो त हिन वक़्तु बजट पई अचे। उन बजट में जेकॾहिं स्कीमूं न ॾिनियूं तव्हांजे MNAs ऐं MPs त तव्हांजे तक में अॻे तकनि जो बुरो हाल आहे। पोइ वरी इहे तकनि में जेके रोलड़ा आहिनि, जेके कम आहिनि, उहे रुकिजी वेंदा ऐं MNAs ऐं MPs तव्हां सां कूड़ हणंदा, तव्हांखे लाचारी ॾेखारींदा त असां ॾिनियूं हुयूं स्कीमूं पर असांजी न ॿुधी वई। असां उन ते चेक एंड बैलेंस रखंदासीं। असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त तव्हांजे कहिड़े कहिड़े MNA, कहिड़े कहिड़े MPA तव्हांजे तकनि में केतिरियूं स्कीमूं प्लानिंग डिवीज़न खे ॾिनियूं आहिनि। उहो जेका प्लानिंग डिवीज़न आहे, जेका तरक़ियाती मनसूबनि ते जेका कमु कंदी आहे, उन में उन्हनि केतिरियूं स्कीमूं ॾिनियूं आहिनि, इहो असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर हिकिड़ी घिंटी असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे हिते बि हिकिड़ी घंटी वॼायो त
त जीअं असांजा नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचनि ऐं असीं तव्हांखे ऐवाननि में वेठल भोतारनि जा हाल अहिवाल तव्हां ताईं पहुचाईंदा रहूं, तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त तव्हां जिन खे चूंडे असेंबलियुनि में मोकिलियो आहे उहे छा करे रहिया आहिनि, आया उहे तव्हांजो को दर्दु तव्हांजा के कमकारूं उते पहुचाईंदा या नथा पहुचाइनि। इजाज़त ॾियो, ईंदड़ स्टोरी मिलंदासीं। अलाह हाफ़िज़।